अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हालनि? ख़ुशि आहियो, ख़ैरियत सां आहियो, ठीकु ठाक आहियो? ही तव्हांजे साम्हूं रिज़ल्ट आहे सिंधी लेक्चरर जो, जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन महीनो खनि पहिरियां हिकिड़ी टेस्ट वरिती हुई। उन टेस्ट में जेकी कैंडिडेट्स पास थिया आहिनि, यानी कि इंटरव्यू जे लाइ जेकी शॉर्ट लिस्ट बि थिया आहिनि, उन्हनि जा नाला हिन लिस्ट में आहिनि। इन सिलसिले में मां सोचियो त हिकिड़ो शॉर्ट वीडियो ठाहिजे जंहिंमें कामयाबु उमेदवारनि खे मुबारक बि ॾिजे। त मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे जेकी जेकी कामयाबु थिया आहियो, लख लख वाधायूं, लख लख तव्हांखे मुबारकूं। ऐं गॾोगॾु मां ख़ुदा खां दुआ थो घुरां त ख़ुदा साईं तव्हांखे इंटरव्यू में बि कामयाबी माणे ऐं हीअ जेका जॉब आहे इहा तव्हांखे मिली वञे। मुंहिंजूं नेक तमन्नाऊं तव्हां सां गॾु आहिनि। हाणे थोरो हिन ते ॾिसंदासीं ऐं हिन खां पोइ हिकिड़ो मां इंटरव्यू जे माना इंटरव्यू में कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियुनि जो असांखे ख़्यालु रखणु घुरिजे, कहिड़ियूं करणु घुरिजनि, कहिड़ियूं न करणु घुरिजनि। उन ते मां हिकिड़ो लाइव माना हिकिड़ो साम्हूं अची करे स्क्रीन ते वीडियो जी सूरत में उहो बि तव्हांखे जेको आहे उहो वीडियो हिन यूट्यूब चैनल ते मुंहिंजे ते मिली वेंदो हिन वीडियो खां पोइ। हाली ॾिसूं था त हिते जेके पास थिया आहिनि कैंडिडेट्स, हाणे हीअ ॾिसो, हीअ आहे मेल जी आहे जनरल जी। पहिरियां असां मेल खे ते ॻाल्हायूं था, उन खां पोइ फीमेल जेका आहे उन ते ॻाल्हाईंदासीं, ठीकु आहे। हाणे हीअ आहे माइनॉरिटी कोटा ऐं जनरल मेरिट। हाणे यादि रहे त हिन जेके जॾहिं अनाउंस कयो त वेकेंट सीट्स घणियूं आहिनि। हाणे जेके आहिनि जनरल जूं ऐं असां मिलाए करे जेके आहिनि 130 हुयूं जनरल जूं मेल में, 130 सीटूं वेकेंसीज़ जेके आहिनि जनरल में मेल जूं आहिनि। इन में प्लस कयोसि 7 न बल्कि 6, ॿीहर लिखां थो मां, 130 प्लस में मिनारिटी जूं 6, टोटल थी वियूं 136। हाणे 136 जे लाइ ॾिसंदासीं त असां घणा हिननि पास कया आहिनि जिन खां हीअ इंटरव्यू वठंदा। हाणे हिन 130 में जेके रूरल जा आहिनि सीटूं आहिनि रूरल जूं, सिंध रूरल जूं, उहे आहिनि 78। ऐं जेके अर्बन जूं आहिनि उहे आहिनि 52 सीटूं अर्बन जूं ऐं 78 सीटूं जेके आहिनि सिंध रूरल जूं, टोटल 130 ऐं प्लस में 6 माइनॉरिटी जूं आहिनि। हाणे ॾिसूं था त हिननि जेके आहिनि पास घणा कया आहिनि जेके इन्हनि सीटुनि जे लाइ जिन खां हीअ इंटरव्यू वठंदा। हाणे अचूं था असां अॻिते हलूं था। अञा हीअ ॾिसो तव्हां, लास्ट नंबर हिते आहे 350। हाणे 350 कैंडिडेट्स पास कया अथऊं। सीटूं घणियूं आहिनि 136 असां करे आयासीं। जेकॾहिं इनखे वंड कंदासीं त माना हिकु सीट लाइ 2.57 असां वटि जेका आहे उहा कैलकुलेशन ईंदी। यानी 2.5 शागिर्द जेके आहिनि हिकु सीट जे लाइ उन्हनि खां इंटरव्यू वरितो वेंदो। पर इहो यादि रखिजो त हीअ हाणे डॉक्यूमेंट्स जीअं तव्हां सबमिट कराईंदव त कंहिं जी ओवर एज हूंदी, माना एज खां वधी विया हूंदा, ॿियो उन्हनि अप्लाई कयो हूंदो त उन्हनि जो फार्म बि रिजेक्ट थींदो। कन खे डिग्री न हूंदी त उन्हनि जो फार्म बि रिजेक्ट थींदो। के वरी अहिड़ा हूंदा त जेके ऑलरेडी कंहिं सुठी जॉब उन्हनि हासिलु कई हूंदी त उहे त इंटरव्यू में ईंदा ई कोन। त इहे 2-3 जेके आहिनि नंबर हेठि मथे थी सघनि था, जेको तव्हांखे वरी बि फ़ाइदो मिलंदो। पर बि हाणे इन मां जेकॾहिं असां हूअं ई ॾिसूं त 2.5 शागिर्द, यानी कि घणा 2.5 शागिर्द हिननि सिलेक्ट कया आहिनि इंटरव्यू जे लाइ। हाणे असां थोरो हिन ते ॾिसूं था त जेका आहे, अच्छा डिसेबल वारा ॾिसो। हाणे डिसेबल वारनि जूं जेके सीटूं आहिनि उहे आहिनि 7 मेल में। हाणे 7 सीटूं आहिनि हिननि जेको आहे हिते बि कैंडिडेट्स जेके डिसेबल वारा आहिनि उहे आहिनि बि 7 ई। यानी अगरि थोरी महिनत करनि ही 7 जेके डिसेबल वारा आहिनि त इहे 7 ई सिलेक्ट थी था सघनि। थोरी इंटरव्यू में हिननि खे सुठो परफॉर्म करिणो पवंदो। हाणे असां फीमेल जूं सीट्स ॾिसूं था। हाणे फीमेल्स जी जेका जनरल मेरिट ऐं माइनॉरिटी कोटा, हाणे इन में पहिरियां मां तव्हांखे सीटूं ॿुधाए वञा त केतिरियूं केतिरियूं हुयूं। हाणे जेके टोटल सीटूं आहिनि उहे आहिनि 87 ऐं 5 आहिनि हिन में कंहिंजूं आहिनि माइनॉरिटी जूं। टोटल घणियूं थियूं 92। हिकिड़ो मिंट, घणियूं 87 सीटूं जनरल मेरिट जूं, 5 सीटूं जेके माइनॉरिटी जूं, टोटल 92। हाणे ॾिसंदासीं त 92 जे लाइ
हिननि केतिरियूं जेके आहिनि शागिर्दियाणियूं जेके आहिनि उहे सिलेक्ट कयूं। ठीकु आहे। हिन 87 मां जेकॾहिं असां रूरल जूं ॾिसूं, सिंध रूरल जूं सीटूं आहिनि इन मां 52 ऐं अर्बन जूं सीटूं आहिनि, अर्बन जूं आहिनि 35 अर्बन जूं ऐं 52 सिंध रूरल जूं आहिनि। ठीकु आहे। टोटल 92। हाणे 92 जे लाइ जेके हिननि सिलेक्ट कयूं आहिनि उमेदवार कैंडिडेट्स, उन्हनि जो नंबर हिकिड़ो मिंट ॾिसूं था असां। हीअ अची वियो 280। हाणे जेकॾहिं असां 280 खे वंड कयूं 92 में, त असांखे तक़रीबन 3 जे हेॾां होॾां जेको आहे न 3 खां थोरो अञा बि मथे, यानी फीमेल में हिकु सीट जे लाइ 3 शागिर्दियाणियुनि खे हिननि कॉल कई आहे। यानी इन्हनि में जेको आहे कॉम्पिटिशन वधीक आहे छोकिरनि खां बनिस्बत जे। इन जे करे छोकिरियुनि खे माना इंतिहाई ज़रूरत इहा पवंदी त सुठे खां सुठो जेको आहे इंटरव्यू जे लाइ उहा तयारी करनि। ऐं उते जेको 5 मिंटनि जो खेल आहे, हिकिड़ो रांदि आहे 5 मिंटनि जी, उहा रांदि तव्हांखे बहितरीनु परफॉर्म करणी आहे, कोशिशि करणी आहे। तव्हां में 3 शागिर्दियाणियूं, माना उन में कॉम्पिटिशन घणो आहे। ऐं उनखां पोइ हेठां जेका आहिनि इहे डिसेबल वारा। हाणे डिसेबल जूं सीटूं आहिनि जेके फीमेल में आहिनि उहे 5 आहिनि ऐं हिननि वटि डिसेबल जूं आहिनि 3। इनशाला ही 3 थी वेंदियूं जेकॾहिं सुठो पढ़ंदियूं ऐं सुठी महिनत कंदियूं त। ही शॉर्ट वीडियो हुयो मां तव्हां सां जेको शेयर कयो। बाक़ी इंटरव्यू ते मां हिकिड़े सेपरेट वीडियो में तव्हां सां ॻाल्हाईंदुसि। मां पाण बि इंटरव्यू ॾिनो आहे, पर उहो हुयो ॿिए सब्जेक्ट जो। बहरहाल कुझु जेके जनरल शयूं आहिनि, जनरल ॻाल्हियूं जेके असांखे ज़हन में रखणु खपनि, उहे मां तव्हांजे साम्हूं अची करे तव्हां सां उहे डिस्कस कंदुसि। वीडियो ॾिसण जे लाइ वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।